अस्सलाम वालेकुम। ये असां जल्दी में अची विया आहियूं अॼु थोरो सरप्राइज़ में त जेके दोस्त आहिनि जिन ते मुंहिंजो ॿारु रखियलु आहे शेयरिंग जो उहे शेयर करे छॾनि। मूंसां गॾु स्टे फाउंडेशन जी चेयरपर्सन अदी शाइस्तہ बलूच गॾु आहे। उन सां मुख़्तलिफ़ जेके बि इशूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं हींअर। ऐं सभ खां पहिरीं जेको आहे असां हिन एजुकेशन वारे मामले ते ई थोरो ॾिसूं था पिया। अॼुकल्ह जेको आहे साईं सरदार शाह बयानु ॾिनो हुयो त असांखे जेका सिंध खपे उहा मुंहं जे दड़े वारी सिंध खपे। उहो तव्हांजे गुज़रियो हूंदो नज़र मां, मुंहं जे दड़े वारी मतिलबु हाणे उन ते ॾाढी कलखाणी थिए थी पई त ठीकु आहे, अगरि जेकॾहिं तव्हांखे उहा ई सिंध खपे त पोइ तव्हां 33 ते पास कहिड़े हिसाब सां कया आहिनि, तव्हां 54 वारनि खे फेल छो त असांखे जेके ॾिसण वारा आहिनि उहे सभु तक़रीबन उम्मीदवार आहिनि। कल्ह खां वठी सोशल मीडिया ते इहो लॻो पियो आहे त बाबा 54 वारा जेके आहिनि उहे फेल कीअं थी विया, 33 वारा जेके आहिनि उहे कीअं पास थी विया। जेकॾहिं तव्हांखे इन ई माना मयार जेकॾहिं रखिणो आहे त हाणे उन ते थोरो तव्हां पंहिंजो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी ॾिसंदड़ भाइरनि खे अस्सलाम वालेकुम ऐं अदा अरबाब जी वॾी महिरबानी जीअं हमेशह शॉर्ट टाइम ते ई जेको आहे करंट इशू ते साम्हूं ईंदा आहिनि ऐं जेके आइडियाज़ बि तव्हां ॾींदा उन्हनि खे रस्तो बि ॾेखारींदा। हाणे जेको तव्हां ॿुधायो था सरदार शाह जेको बयानु ॾिनो त असांखे जेका सिंध खपे थी उहा ऐं मोहन जे दड़े वारी सिंध खपे, त उन मां सुवाल इहो थिए थो त 33 खे तव्हां 33 वारनि खे पास कयो आहे ऐं 54 वारनि खे फेल कयो आहे त बिटो मयार आहे सौ सिधो। ऐं इहो पहिरियां हुन में रूल्स में हुयो ई न, तव्हां नोटिफिकेशन्स अहिड़ो कढिया ई न हुया त हार्ड एरियाज़ वारनि खे 33 ते पास कंदासीं ऐं जेके आहिनि 54 वारनि खे फेल कंदासीं। उहो उन्हनि क्लियर इहे शयूं क्लियर कयूं कोन हुयूं। बिल्कुलु न कया विया आहिनि। कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके माना मनपसंद कया विया आहिनि, जेके माना न हुया रिक्वायरमेंट ते पूरा, उन्हनि खे हार्ड एरिया ॼाणाए करे उते 33 ते पास कयो वियो आहे। ख़ासि तौर ते साईं जी सूफ़ी फ़क़ीर यूनियन काउंसिल जेका ॾिसो त हाणे तव्हांखे इन मां जेके असां वटि रिज़ल्ट साम्हूं आयो आहे उन मां त क्लियर ज़ाहिर आहे त हे मेरिट ते कुझु बि न थियो आहे, सिलेक्शन थी आहे। ऐं जेके लिस्टियूं बि तव्हां बि ॾिठियूं हूंदियूं ऐं असांजा जेके ॾिसंदड़ उम्मीदवार भाइर आहिनि उन्हनि बि ॾिठियूं हूंदियूं त लिस्टियुनि जे मुताबिक़ सिलेक्शन थी आहे, मेरिट जी बिल्कुलु लताड़ थी आहे। ऐं सरदार शाह जा रोज़ इहे बयान अचनि था ऐं सरदार शाह बयान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके असांजा नौजवान आहिनि उन्हनि जो ज़हन खे डिवाइड करण जे लाइ बयानु ॾिए थो, उन ते अमल कोन थो करे। जीअं असांजे नियाणियुनि जे लाइ उन बयानु ॾिनो त 40 ते पास कंदासीं, उन ते बि उहे पूरा न लथा, उन बयान ते बि उहे न आया। ऐं उन खां पोइ इन्हनि चयो हुयो त जेके आहिनि IB जी जेके ग़लतियूं आहिनि उहे साबित कयो त असां ग्रेड मार्क्स ॾेई करे पास कंदासीं। उन्हनि ते बि 1-2 मार्क्स कंहिंखे मिली कंहिंखे न मिली, जंहिंमां तक़रीबन 1500 प्लस पास थिया आहिनि। उहे पंहिंजे कंहिं बि बयान ते पूरा नथा बीहनि ऐं बयानु आए ॾींहुं चेंज कंदा था रहनि, छो जो उहे उन्हनि जूं ग़लतियूं आहिनि, पंहिंजी ग़लतियुनि खे तस्लीम करण जे नथा कनि, ग़लतियुनि खे लिकाइण जे करे रोज़ु उन्हनि जा नया बयान साम्हूं अचनि था। ऐं हाणे वरी उन्हनि इहो चयो आहे त जेके आहिनि नयूं टेस्टियूं थींदियूं उन में हा उन्हनि न वरी जेको उन्हनि नई अनाउंसमेंट कई आहे त अप्लाई कनि, उहे वरी अप्लाई कनि, छो जो ॾिसो न हिकदमि वरी नई अनाउंसमेंट थी वई अप्लाई करण जे लाइ बि न, उनजी बि ग़लतियूं। ऐं पहिरियां वारे जो अञा को अहिड़ो रिज़ल्ट क्लियर आयो न आहे साम्हूं, उन खां पोइ वरी नई अनाउंसमेंट, इहे मतिलबु इन मां साफ़ ज़ाहिर आहे त उहो पंहिंजी ग़लतियुनि खे लिकाइण जे लाइ इहे सभु कुझु करे रहिया आहिनि। त जेके उन्हनि खां ग़लतियूं थियूं आहिनि ऐं जेके उन्हनि लिस्टियूं ठाहियूं आहिनि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे, उन्हनि खे कंहिं तरीक़े सां उहे सेट करणु चाहिनि था। बिल्कुलु इन सां गॾोगॾु असां थोरो हुन ते डिस्कस कंदासीं, छो त ज़ाहिर आहे असां हिते सिंध में रहूं था त सिंध जी सकाफ़त जो ॾियाड़ो बि हाणे बिल्कुलु क़रीब आहे 5 डिसंबर संडे वारे ॾींहं ते। त उन में मां अदीअ खां थोरो पुछां थो पंहिंजी जेका एक्टिविटीज़ प्लानिंग आहे स्टे फाउंडेशन जे पारां त 5 डिसंबर जे हवाले सां थी, त तव्हां छा सोचियो आहे, छा हुजणु घुरिजे ऐं कहिड़ी तरह सां तव्हांजे ज़हन में छा ख़ाको आहे त 5 डिसंबर असांखे कीअं मल्हाइणु घुरिजे, कहिड़ी तरह सां मल्हाइणु घुरिजे त जीअं उनजो को रिज़ल्ट बि निकिरे को फ्रूटफुल। उन हवाले सां तव्हांजी फाउंडेशन जे पारां जेको बि आहे 5 डिसंबर जीअं असांजो ثقافتي ॾींहुं आहे, उहो असां हिकिड़ो ईद वांगुरु सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं असांजे लाइ हिकु ईद जो ॾींहुं हूंदो आहे।
असांजी ثقافت असांखे सिर्फ़ु इहो नथी सेखारे त तव्हां सिर्फ़ु टोपी अजरक पाए करे रोडनि ते अचो डांसूं कयो। असां चऊं था त प्रैक्टिकली कुझु कयूं, छो जो सिंध हमेशह सिंध मां इहो मैसेज वियो आहे त सिंध जेका आहे अमुन जी धरती आहे, प्यार मोहबत ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध मां हमेशह प्यार मोहबत जी ख़ुशबू वई आहे ऐं ॿियनि जे लाइ जेको आहे सिंध जी महिमान नवाज़ी, सिंध में जेका नाज़ निवड़त आहे माण्हुनि जी, उहा हिकु ॿियनि जे लाइ मिसाल आहे। ऐं ॿियनि वटि जेको आहे ॿियनि असां जॾहिं सूबनि में वेंदा आहियूं त असांजी हिकिड़ी पहचान हूंदी आहे, असांखे माण्हू मतिलबु पहचानंदा त वाक़ई सिंध मां आया। सिंध जी जेका अगरि असां वटि को महिमान बि ईंदो आहे त सिंध वारा उन्हनि खे एॾी महिमान नवाज़ी एॾी इज़त ॾींदा आहिनि त उहा हिकिड़ी मिसाल आहे असांजी सिंधियुनि जी। पर अॼुकल्ह जेको असांजी सिंध में क़बाइली झगड़ा जेके जकोड़जी विया आहिनि, असांजी हिकिड़ी सिंध जेका आहे क़बाइली झगड़नि में बिल्कुलु जकोड़जी वई आहे। असां चाहियूं था को अहिड़ो कमु कयूं जंहिंजो को रिज़ल्ट बि मिले। ऐं जॾहिं असांजी हिकु सिंध धरती अमुन जी धरती आहे ऐं प्यार मोहबत जी धरती आहे, ऐं हाणे उतां जेका आहे रत जी रांदि खेॾी वञे थी, रत जी ख़ुशबू अचे थी। तव्हां ॾिसो त हर जॻह ते क़बाइली झगड़ा आहिनि, माण्हू जेके आहिनि विरहाइजी विया आहिनि ऐं जेको आहे ज़ातुनि में माण्हू विरहाइजी विया आहिनि। ऐं हर जाइ ते तव्हां ॾिसो क़बाइली झगड़ा कहिड़ियुनि ज़ातुनि में आहिनि, कॾहिं कहिड़ी ज़ातुनि में झगड़ा आहिनि। त असां चाहियूं था त कुझु अहिड़ो कमु कयूं जेको अमली कमु हुजे। हूअं त स्टे फाउंडेशन जी तरफ़ां हमेशह रैलियूं बि थींदियूं आहिनि ऐं सेमिनार बि थींदा आहिनि ऐं एजुकेशन ते बि सेमिनार्स थींदा आहिनि। त असां हिन दफ़े असां इहो सोचियो आहे त जेके ॿधुरियूं पाण में विढ़ियल आहिनि उन्हनि में वटि हली वञूं ऐं मेड़ मिंथ काफ़िलो खणी वञूं, ताकी उन्हनि खे ॿिन्हिनि धुरनि खे असां जेको आहे राज़ी कयूं, ताकी अॻिते उहो को अहिड़ो क़दम न खणनि। छो जो असांजो हिन दफ़े इहो ई आहे त जेको आहे पीरगोड साइड जेको नारेजन ऐं ओढनि जे विच में जेके झगड़ो हलियो आहे, ॿिन्हिनि तरफ़नि खां काफ़ी जानी नुक़सान बि थियो आहे, माली नुक़सान बि थियो आहे। त इन खे रोकण जे लाइ असां कुझु कोशिशि कयूं। इन जे लाइ जेके बि असांजा सिंध वासी आहिनि, जेके बि असांजा ॿाहिरि ॾिसनि था सोशल एक्टिविस्ट आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जमातुनि सां जंहिंजो तालुक़ु आहे, जेके जीअं सिंध वारा आहिनि, जेके पाण खे सिंध धरतीअ जा वारिस सॾाइनि था, उन्हनि सभिनी खे असां हिकिड़ो इल्तिजा कयूं था त ख़ुदारा कोई अहिड़ो कमु कयो त जेके सिंध में रत जी रांदि खेॾिजे थी उनखे असां रोके सघूं। ऐं जेके बि जिथे जिथे क़बाइली झगड़ा आहिनि, जिथे जिथे धुरियुनि में जेके मसइला आहिनि, उन्हनि खे असां हल कराइण में पंहिंजो किरदारु अदा कयूं। भले कोई बि हुजे ऐं कोई बि इहो मेड़ मिंथ काफ़िलो खणी हले, केर बि लीड करे, असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां न्याणियुनि जी हैसियत सां सभु असां उन्हनि वटि वेंदासीं त बाबा इन्हनि शयुनि खे तव्हां रोकियो, छो जो जहिड़नि में कुझु बि न रखियो आहे। इन सां सिर्फ़ु असां जानी नुक़सानु नथो थिए, असांजी तालीम बि तबाह आहे, असांजी मैशियत बि तबाह आहे। ऐं तव्हां ॾिसो त जंहिं धुरनि में इहे झगड़ा थिया आहिनि, के 20 सालनि खां उन्हनि में इहे झगड़ा हलंदड़ आहिनि ऐं कोई बि वॾेरो या काई बि असांजी रियासत कोई बि उन्हनि खे मसइले खे हल करण लाइ अॻिते न आयो आहे। ऐं धुरियूं हालांकि चाहिनि थियूं त असां में राज़ीनामो थिए ऐं अमुन ते असांखे जेको आहे असांजा बचड़ा एजुकेशन हासिलु कनि। ऐं असां जेको आहे छो जो जॾहिं जिते झगड़ा थींदा आहिनि त उतां जी मैशियत बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे, उतां जी ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं आहिनि। त उतां धुरियूं चाहिनि थियूं त अमुन थिए, पर जेके असांजा वॾेरा आहिनि, असांजा सियासतदान आहिनि, उहे अमन कराइण में बिल्कुलु पोइते आहिनि ऐं उहे अमन कराइणु चाहिनि बि नथा। त इन जे लाइ असांजा जेके सिंध जा नौजवान आहिनि, असांजा जेके सिंध जा बुज़ुर्ग आहिनि ऐं असांजे जेके सियासी जेके पार्टियूं आहिनि, जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि खे असां चऊं था त इन्हनि शयुनि में अॻिते अचनि, पंहिंजो रोल अदा कनि। 5 डिसंबर सिर्फ़ु इहो असांखे नथो चवे त तव्हां टोपी अजरक पाए करे रोडनि ते झुमरियूं पायो ऐं जेको आहे तव्हां प्रैक्टिकली कोई कमु न कयो। सिंध असां सभिनी खे इहो चवंदासीं जिथे जिथे बि सिर्फ़ु इहो खैरपुर में न, जेको आहे जिथे जिथे बि क़बाइली झगड़ा आहिनि धुरियुनि में, उन्हनि जे ठाह जे लाइ पंहिंजो रोल अदा कनि। ऐं स्टे फाउंडेशन जी बि इहा ई कोशिशि हूंदी त असां इन शइ जे लाइ पंहिंजो को रोल अदा कयूं, ॿिनि धुरियुनि खे ठाहिण में, छो जो असां पंहिंजो को रोल अदा कयूं। काफ़ी स्टे फाउंडेशन कोशिशूं वरितियूं आहिनि, पहिरियां बि मेड़ मिंथ काफ़िला इलाही जाइनि ते विया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह सुठी मोट मिली आहे। ऐं असां हाणे उमेदु कयूं था अगरि नारेजन ऐं ओढनि वटि असां वेंदासीं त उहे बि असांखे सुठी मोट ॾींदा, छो जो चाहे केतिरा बि खून थियनि, 100 खून थियनि, उन खां पोइ बि आख़िर ॻाल्हियूं टेबल ते ईंदियूं आहिनि। उन खां पोइ बि ॻाल्हियुनि सां ई मसइलो हल थींदो आहे, खूननि सां जेको आहे मसइलो हल न थींदो आहे। इन जे लाइ अज़हर वेठो आहे, असां उन्हनि खे बि चवंदासीं त उहे असांखे इन लाइ छा था राय ॾियनि।
तमामु अदीअ जी जेको आहे जेकी अदीअ ॿुधायो 5 डिसंबर जे हिसाब सां इहा ॾाढी असांखे दिलि ॾाढी ख़ुशि थी हिन ॻाल्हि खणंदा जेको आहे वाक़ई असांजी जेकी सिंध आहे हिन वक़्तु अॻु में ई असां सूरनि में जेको आहे उन खां पोइ जेके क़बाइलाई जहिड़ा आहिनि जेको आहे इन्हनि असांखे वेतर पोइते करे छॾियो आहे जेको आहे हिकु गवर्नमेंट जी महांगाई बदअमनी गवर्नमेंट हूअं बि कंहिं बि क़िस्म जी को बि जेको आहे कमु कोन थी करे ग़रीब माण्हू चाहे थो हिकु अमुन ॿियो सस्ता आहे पिया गवर्नमेंट उहो कमु नथी करे उन खां पोइ असां सिंधी माण्हू पाण में थोरियुनि ॻाल्हियुनि जे करे जेको आहे विड़ी था पऊं ऐं पंहिंजा हिक ॿिए जा इंसान जाननि जो क़तलु कंदा रहूं उहो तमामु वॾो नुक़सानु आहे उहो नुक़सानु सिर्फ़ु उन्हनि क़ौमुनि जो न आहे जेके पाण में विढ़नि थियूं सॼो असां सिंधी क़ौम जो पाकिस्तान जो नुक़सानु आहे जेको आहे इन सां कम्यूनिटीअ में मुल्क में ग़लति मैसेज वञे थो अदीअ जेकी इहा ॻाल्हि कई आहे त असां 5 डिसंबर ते जेको आहे जेको इहो न आहे त सिंध जी सकाफ़त इहा न आहे त असां झुमिरियूं पायूं रोडनि ते निकिरूं या उहो कयूं वाक़ई ईद जो ॾींहुं आहे असांखे पंहिंजे जेको आहे उन्हनि खे जेको आहे ॾींहंनि खे मल्हाइणु खपे पर हिन वक़्तु असांजी सिंध जी जेकी सूरत हाल आहे जेको आहे जीअं हिन वक़्तु चांडका में डॉक्टर नौशीन खे जेको आहे हिकु प्लानिंग तहत मारियो वियो जेको आहे हुनखे वरी जेको आहे ख़ुदकशीअ जो जेको आहे इल्ज़ाम ॾिनो वियो ऐं हुनजा पेरेंट्स चवनि था त हूअ जेको आहे 5 वक़्तु नमाज़णा जेको आहे दीनदार छोकिरी जेको आहे महिनत वारी आख़िरी साल में हुई हुनखे उतां जी जेकी वाइस चांसलर आहे अॻु में बि जेको आहे उते निमरता जेको आहे अदीअ जो जेको आहे ख़ुदकशीअ जो वाक़ियो माना शो थियो जेको आहे उहा बि हिकिड़ी साज़िश तहत क़तलु थी वई उन खां अॻु में नायला रंध हुई जेको आहे इहे केसीं ताईं असांखे जेको आहे लाश मिलंदा जेको आहे हिन वक़्तु ताईं गवर्नमेंट तमामु चुप आहे अॼु जेको आहे कराचीअ में जेको आहे हिकिड़ो डिस्ट्रिक्ट सिंध बार जो जेको आहे जनरल सेक्रेटरी को वकील खे मारियो वियो आहे राति जेको आहे कल्ह हिकिड़े ॿिए वकील खे मारियो वियो आहे त माना इहा आख़िर केसीं ताईं जेको आहे हलंदो उन लाइ असां जेको आहे सिंध जे शऊर जे माण्हुनि शऊर रखंदड़ सुठी सोच रखंदड़ नौजवाननि खे चवंदासीं तव्हां अॻिते अचो हिन में हथु वंडरायो ऐं सपोर्ट कयो त जीअं इहे जेके असां वटि माना ग़लति रवाज अची विया आहिनि जेको आहे बदमनी वारा इन्हनि खे ख़तमु कयूं पाण गॾे सॾे जेको आहे ऐं 5 डिसंबर ते जेको आहे इहा अदीअ जेको चयो आहे त माना जीअं असांजे ज़िले में जेको आहे हिन वक़्तु नारे जा ओढा जो झड़ो हले थो त इहो तमामु वॾो नुक़सानु थी चुको आहे इहो सिर्फ़ु नारे जनि ओढनि जो नुक़सानु न आहे इहे असां सभिनीनि जो नुक़सानु आहे जेके असां रहूं था जेको आहे इहे असांजा ॿाहिरि आहिनि जेको आहे जेके बेगुनाह क़तलु थी विया आहिनि जंहिंखे ख़बर ई न आहे असां छो मारिया वियासीं थोरी अञा ख़तर जेको आहे अञा फना आहे जी जी जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे बि असांजी अपील आहे जी जी असां धुरनि खे जेको आहे रिक्वेस्ट कंदासीं न न वाक़ई हिन जो वाक़ई अज़ालो इंसान जी जान जो को अज़ालो ई न आहे इंसान जी अज़ीम असां इहा रिक्वेस्ट उन्हनि खे कंदासीं त ख़ुदा रा अॻिते कोई बि जेको असां जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे असांजा हथ ॿधी करे इहो ई अर्ज़ु आहे त जेके नुक़सान थिया आहिनि उन्हनि जो त को अज़ालो थी नथो सघे छो जो जानी जेके तव्हांजो नुक़सानु थिया आहिनि उहे तव्हांजो न आहे पूरी इंसानियत जो नुक़सानु आहे पूरी इंसानियत हिकु इंसान जो क़तलु पूरी इंसानियत जो क़तलु आहे त असां तव्हां खां इहो ई अर्ज़ु आहे असांजो त ख़ुदा रा अॻिते को बि अहिड़ो क़दम न खणो छो त तव्हां पाण में ॿाहिरि आहियो ऐं जॾहिं इहो ॿुधायो इहो वञे थो त जेको आहे नारे जा ऐं ओढा बिल्कुलु आम्हूं साम्हूं ॻोठा आहिनि जीअं तव्हां ॻाल्हि कई त ईद जो ॾींहुं आहे असांजो 5 डिसंबर सकाफ़ती ॾींहुं असां ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं त ईद वारे ॾींहुं हर को पंहिंजे जेके प्यारा हूंदा आहिनि जेके रुठल हूंदा आहिनि उन्हनि खे मल्हाईंदा आहिनि त असां बि कोशिशि कंदासीं जेके असांजा ॿाहिरि नारे जा ऐं ओढनि में पाण में झगड़ो हले थो कोशिशि कयूं त इन्हनि जूं जेके पाण में इख़्तिलाफ़ात आहिनि रंजिशूं आहिनि जेके हिक ॿिए जा हिन वक़्तु दुश्मन बणिया आहिनि त इन जी दुश्मनीअ खे ख़तमु करण में असां चवंदासीं त सिर्फ़ु असां न पूरे सिंध वासी अॻिते अचनि ऐं भले किथे बि आहिनि कराची खां वठी कश्मीर ताईं कहिड़े बि कुंड में रहनि था सभु इन में मेड़ मिंथ काफ़िले में असां सां गॾिजी हलनि असांजो साथ ॾियनि ऐं धुरियुनि खे बि असां बार बार अपील कयूं था त असां जी इहा रिक्वेस्ट क़बूलु कनि असांखे टाइम ॾियनि ताकी असां उन्हनि सां वञी करे दुआ बि करे अचूं ऐं उन्हनि खे असां हिकिड़ी रिक्वेस्ट बि असां पंहिंजो अर्ज़ु बि रखूं त ख़ुदा रा अॻिते को बि अहिड़ो क़दम ॿई धुरियूं न खणनि अॻिते कंहिं नुक़सान खां जीअं बची सघिजे को बि अहिड़ो को जानी नुक़सानु न थिए बिल्कुलु अदी सही चयो बिल्कुलु ऐं असां पूरी सिंध हिन मौक़िफ़ सां ज़ाहिर आहे एग्री कंदी ऐं जिते बि हीअ त असांजे हिकिड़े इलाइक़े ॾे हीअ थियल आहे पर जिते बि अगरि इहे हुजनि मुख़्तलिफ़ वाक़ियात उहे पंहिंजे हिसाब सां 5 डिसंबर खे इन ई तरह सां मल्हाइनि इन जज़्बे सां मल्हाइनि त जिते बि अहिड़े क़िस्म जा आहिनि त उते वञनि मिंथ मेड़ काफ़िला खणी उते बि वञनि ॿिया जेके बि असांखे ॾिसंदड़ आहिनि ऐं अदी आख़िर में थोरो एजुकेशन ते अचूं था छो त काफ़ी ॾिसण वारा उहे आहिनि एजुकेशन जे मामले ते थोरो हुनखे मैसेज ज़रूरी जो त जेको 5 डिसंबर वारो आहे न जी जी 5 डिसंबर वारे लाइ इहो असांजो बार बार रिक्वेस्ट आहे त तव्हांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे पर
जंहिंजे घरनि मां जेके ख़ुशियूं ख़तमु थी वियूं आहिनि उन्हनि ख़ुशियुनि खे वापसि करण में तव्हां पंहिंजो रोल अदा कयो, छो जो असांजी थोरी कोशिशि उन घर में ख़ुशियूं वापसि आणे सघे थी। ऐं उन सिर्फ़ु घर में न, मां सम्झां थी उन ॻोठ में, उन शहर में उहे रौनकूं वापसि अची सघनि थियूं। असां इहो इंसानी जान जो कोई बि असां अज़ालो नथा करे सघूं। ऐं जंहिंजे घर में इहे गुज़री चुकिया आहिनि वाक़िया, असां उन जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं, छो जो इंसानी जान जो कोई अज़ालो असां नथा करे सघूं, कोई बि नथो करे सघे, भले कोई केतिरो बि चए, कोई बि अज़ालो नथो करे सघे। असां इहा ई रिक्वेस्ट कयूं था त अॻिते कोई बि अहिड़ो क़दम न खणे त कंहिं बि माउ जो जेको आहे बचिड़ो जेको आहे उनखां जुदा थिए, कंहिं बि भेण जो भाउ उनखां जुदा थिए, या कंहिं बि ज़ाल खां उनजो जेको आहे घर वारो अलॻि थिए, या कंहिं बि बचड़नि खां जेको आहे उनजो पीउ जेको आहे अलॻि थिए, या उहे बचड़ा यतीम थियनि, त कंहिंखे बि यतीम थियण खां बचायो, कंहिं माउ जी झोली उॼाइण खां बचायो, कंहिं बि भेण खे बेवा थियण खां बचायो। सभई भाइर असांजो इन में साथ ॾियो। जीअं अदा अरबाब चयो त असां वटि तव्हां नथा पहुची सघो, त जिथे जिथे बि जंहिं इलाइक़े में बि धुरियुनि में इहे क़बाइली झगड़ा आहिनि या खूनी तकरार हलनि पिया, उन्हनि खे ख़तमु करण में पंहिंजो रोल अदा कयो। तव्हां पंहिंजूं ख़ुशियूं बि मल्हायो, पर इन ख़ुशियुनि में तव्हां ॿियनि खे बि शामिलु कयो ऐं कोशिशि कयो जिथे बि इहे क़बाइली झगड़ा उन्हनि में ख़तमु करण में पंहिंजो रोल अदा कयो। ऐं मां उमेदु कयां थी जेके बि असांजा सिंध जा भाइर, असांजा गैरतमंद नौजवान असांखे ॾिसी रहिया आहिनि, त असांजी इन ॻाल्हि खे ज़रूरु उन ते गौर कंदा ऐं इन ते अमल करण जी बि कोशिशि कंदा, छो जो असां पूरी सिंध जी ॻाल्हि कयूं था ऐं असां इहा कोशिशि कंदासीं त जेके सिंध मां असांजी मां जेके ख़ुशियूं ख़तमु थी वियूं आहिनि उन ख़ुशियुनि खे वापसि करण में जेका असांजी सिंध मां जेका मुहबत जी हिकिड़ी ख़ुशबू वेंदी हुई, उहा ख़ुशबू असां वापसि करे सघूं था अगरि असां सभई मिली करे उन में थोरो थोरो पंहिंजो रोल अदा कंदासीं त। हिन वक़्तु जेको असांजे ज़िले में जहिड़ो हली रहियो, उन में जेको आहे सो नारजा क़बीला जो नौजवान पढ़ियो लिखियो बाशऊर सोच रखणु, सुठी सोच रखण जो मालिक उस्मान नारजे खे क़तलु कयो। असां हुनखे कॾहिं बि जेको आहे सो कोन विसारे सघंदासीं। उहो उस्मान नारजे जो क़तलु न पूरी इंसानियत जो क़तलु हो। इन जे असां माना ईअं वेही ॾिसंदासीं त वरी सुभाणे ॿियो उस्मान मारियो वेंदो। ईअं केतिरा जेको आहे सो माउनि जूं झोलियूं ख़ाली थी वेंदियूं। असां हुन करे जेको आहे सो जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि हिन वक़्तु ताईं चुप लॻा वेठा आहिनि, न त हुननि जो कमु आहे उहो हर जेको आहे सो असर सुख रखनि था, जेको आहे सो उन्हनि वटि वञनि, जेको आहे सो ॿिन्हिनि धुरनि ते उहे जे नेक नती कनि त को मसइलो ई न आहे क़बाइलाई जहिड़ा। इहे जेके बि असांजे सिंध में जेको आहे सो वॾेरा आहिनि, पीर आहिनि, सैद आहिनि, उन्हनि जे लाइ इज़त कई आहे त उनजो पॉज़िटिव इस्तेमालु कनि। उहो इलेक्शन में अचनि था, रुॻो वोट वठी वञनि था जेको आहे, पर हे जेके हिन वक़्तु असां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदासीं त ख़ुदा तव्हांखे भला बचा ॾिना आहिनि, तव्हां जेको आहे हिकिड़ो रोल अदा कयो, हिननि क़बीलाई जहिड़नि जे हिसाब सां जेको आहे सो किरदारु अदा कयो, अॻिते अचो, तव्हांखे बचा आहिनि, तव्हां जेको आहे सो हिन में किरदारु अदा कयो, वोट वठणु अचो था जेको आहे सो तव्हां, बाक़ी हिननि जहिड़नि ख़तमु करण लाइ तव्हां घर निंड पिया आहियो। जेको आहे इहा सुठी ॻाल्हि न आहे। जेको आहे सो तव्हां सां बि इहो जेको आहे थी सघे थो, तव्हांजो बचो बि जेको आहे मरी सघे थो। जेको आहे हुन वक़्तु तव्हांजे दिलनि ते छा हूंदी, तंहिंजे करे ख़ुदा खे मञो, जेको आहे हिननि जहिड़नि खे जेको आहे ख़तमु कयो, जेको आहे क़बीलाई जहिड़नि खे ख़तमु कयो, जेको आहे हुन लाइ किरदारु अदा कयो। ऐं तालीम जेको आहे जेको आहे रुझान आम कयो, जीअं हर नौजवान जेको आहे सिंधी माण्हू जेको आहे तालीम हासिलु करे। ऐं असां सभिनी सिंध जे नौजवाननि खे रिक्वेस्ट कंदासीं त जेको आहे जिते जिते क़बीलाई जहिड़ा आहिनि, जीअं नाज़िम जोखियो खे क़तलु कयो बेगुनाह, जेको आहे सो होॾे अदी फेमिना सियाल खे क़तलु कयो बेगुनाह, त असां हे 5 ॾींहं वारो जेको आहे सो डिसंबर वारो ॾींहुं डेडिकेट था कयूं सिंध जे उन्हनि शहीदनि खे जेके बेगुनाह जेको आहे सो क़तलु कया विया आहिनि, जेको आहे पंहिंजे नकनि घुण तां जेको आहे सो उन्हनि खे क़तलु कयो। उन लाइ असां हे डेडिकेट कयूं था। हिन चकर जेको आहे असां ईद वारो ॾींहुं जेको आहे असांजे घरनि में मातम लॻा पिया आहिनि, त कीअं ख़ुशी मल्हायूं। जेको आहे ॿाहिरि असांजा शहीद कया विया आहिनि, त असांखे कीअं माना वणंदी त जेको आहे हाणे ईद जो ॾींहुं करे ख़ुशी करे मल्हायूं। असां हिन चकर नौजवाननि खे चवंदा त भाउ जेको आहे हिन चकर तव्हां जेको आहे किरदारु अदा कयो, पंहिंजे इलाइक़नि में जेके मसइला मसाइला आहिनि उन्हनि ते जेको आहे फोकस कयो ऐं उन्हनि खे दोहरायो। जेके शरीयत बि चए थी त मसइलत कयो, जेको आहे त उते वञो, मेड़ मिंथ थी करे उन्हनि मसइलनि खे ख़तमु करायो, त इहो सुठो अमल रहंदो। इन सां जेको आहे असांजी सिंध जेको आहे ख़ुशहाल थी सघंदी। वरी महिरबानी जेके बि ॾिसंदा, इंशाल्लाह वरी ॿीहर
काफ़िले में हलणु चाहे जी जी असां सां राब्तो करे। हाँ बिल्कुलु, जेको बि अॼु तव्हांखे सॼो ब्रीफ कयो आहे, जेके बि ॾिसनि था पिया, जेको बि मिंथ मेड काफ़िलो जेको असांजो संडे ते जेको सकाफ़ती ॾींहुं आहे उन हवाले सां जेको बि तयारु आहे उहो असां सां राब्तो करे सघे थो, मूंसां बि करे सघे थो, अदीअ सां बि करे सघे थो। जेके बि उन में शामिलु थियणु चाहिनि असां बिल्कुलु हितां गॾिजी सॾिजी सभई हलंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उन्हनि खे खीरु खंडु करे अचूं उन्हनि ॿिन्ही धुरनि खे। वॾी महिरबानी तव्हां सभिनी।